टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। शौकत तरीन एतराफ़ करे वरितो आहे त इमरान ख़ान 4 सालनि में 20,000 अरब रुपयनि जा कर्ज़ वरिता। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब समाजी वेबसाइट ते जारी बयान में चयो आहे त ही कर्ज़ पाकिस्तान में वरितल मजमूई कर्ज़ जो 76% आहे। अहिड़ा केतिराई एतराफ़ अञा इमरान ख़ान खे करणा आहिनि। इमरान ख़ान IMF सां सख़्त शर्तुनि ते मुआहिदो कयो ऐं $115 खां 179 रुपयनि ताईं पहुचायो। इमरान ख़ान महांगाई, बेरोज़गारी ऐं मुआशी तबाही जा ज़ुल्म कया। केरात सेरात ऐं करप्शन जे समरनि जो एतराफ़ जल्द थींदो। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन एतराफ़ कयो आहे त क़याम पाकिस्तान खां पोइ 70 वरियनि में जेतिरो कर्ज़ वरितो वियो उन जो 80% न पर 76% PTI जी हुकूमत वरितो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत तरीन चयो त अंग अखर कूड़ा न आहिनि ॻाल्हाईंदा। बजट ते तनक़ीद कंदे शौकत तरीन चयो त हुकूमत उहे ई पुराणे पाकिस्तान वारा फार्मूला हलाया आहिनि। जुलाई में पेट्रोल ते 35 रुपया लिवी वधाइण सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो। बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं वधंदियूं। महांगाई 25 खां 30% ताईं हली वेंदी। सनतुनि खे रियायतूं ख़तम करण सां बेरोज़गारी वधंदी। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ विढ़ंदे पाक फ़ौज जो जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त दत्ताखेल वारे इलाइक़े में फोर्सिस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी ॾे-वठ में पाक फ़ौज जो जवान शाहज़ेब इम्तियाज़ शहीद थी वियो। ISPR मूजिबि 25 वरियनि जो सिपाही इम्तियाज़ कोटली सतियान जो रहवासी हो। इम्कान दहशतगर्दी जी सफ़ाई लाइ इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। पीपल्स पार्टी जो TTE ऐं पाबंदी पियल TTP बाबति अफ़गानिस्तान में ताज़िब अघ भराई ते पार्लियामेंट में इतफ़ाक़ राय पैदा करण ते इतफ़ाक़। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि ज़रदारी हाउस इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जो इजलास में फ़ैसिलो कयो वियो त समूरा फ़ैसिला पार्लियामेंट खे एतमाद में वठी ऐं पार्लियामेंट में थियण घुरिजनि। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त इतफ़ाक़ राय पैदा करण लाइ इत्तेहादी जमातुनि सां राब्ता कया वेंदा। तहरीक इंसाफ़ वफ़ाक़ी बजट जे अंगनि अखरनि खे गोरख धंधो करार ॾेई छॾियो। PTI सेनेटर शौकत तरीन चयो आहे त हुकूमत जा तरक़ीअ बाबति अंग अखर जाली आहिनि। महांगाई ऐं बेरोज़गारी वधीक वधंदी। लिवी वधाइण सां जुलाई में पेट्रोल 35 रुपया फ़ी लीटर वधीक महांगो थींदो। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 310 रुपया थी वेंदी। गैस जा अघ 400% वधी वेंदा। गैस जूं क़ीमतूं वधियूं त महांगाई 30% थी वेंदी। उमर अयूब चयो आहे त जुलाई में बिजली जी क़ीमत टैक्स सां गॾु 40 रुपया फ़ी यूनिट थी वेंदी। चक भरिसां रुस्तम थाणे जे हद में झेड़ो। औरत क़तल। मिर्ज़ा वाह वटि ॻोठु घर पंहिंजा में सईद खानाणी बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 25 वरियनि जी इंशा सईद खानाणी मारिजी वई। हिकु औरत अलाह रखी ज़ख़्मी थी वई। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची क़तल थियल नारीअ जो मढ़ तहवील में वठी छॾियो। नारी जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद भरिसां रोड हादसो। 2 भाइर हयाती विञाए वेठा, ॼणा ज़ख़्मी। रंग महल शादी हाल वटि क़ौमी शाहराह ते ट्रॉलर चिंची रिक्शा सां टकराइजी वियो।
मोहम्मद मूसा जतोई ऐं मोहम्मद ईसा जतोई फोत थी विया। ज़ख़्मी इम्तियाज़ मल्हा ऐं साईं बख़्श जतोई खे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिन्ही भाइरनि जे सोट जी अॼु शादी रिथियल हुई। हादिसे बाद ट्रालर ड्राइवर फरार थी वियो। मटियारी भरिसां हादिसे में नौजवान हयाती विञाए वेठो। क़ौमी शाहराह ते दीनार शाख वटि ट्रालर जे टकर में मोटरसाइकिल सवार 28 वरियनि जो नौजवान असलम मल्हा मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। पुलिस पहुती जो मढ़ इस्पताल मां ज़रूरी घुरिजूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हादिसो पेश आयो आहे। पुलिस ट्रालर खे तहवील में वठी छॾियो। ट्रालर ड्राइवर फरार थी वियो। जैकमाबाद सदर पुलिस पारां 3 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल गुलशन कट्टो खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि जाबदार मुगी गुलशन कट्टो खे जागण वारे इलाइक़े में हिक हंधा ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त पुलिस पहुची मुगवीअ खे बाज़ियाब कराए वरितो। ऐं पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ में टीं ऐं आख़िरी वनडे मैच अॼु मुल्तान में खेॾी वेंदी। मेज़बान टीमूं 2 मैचूं खटे अॻुवाट सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती।